सवाल आहे त कुंडुनि खे पंहिंजी मापनि सां मिलायो ऐं हर हिक माप लाइ हिकु कुंड मुख़्तस थियल आहे। सो पाण वटि ही कुंडुनि जी माप आहे सॼे पासे खां ऐं खॿे पासे खां ही जेके आहिनि इहे कुंडूं आहिनि। हिन कुंड खे जेकॾहिं पाण ॾिसूं त ही कुंड सिधी लकीर ठाहे थी। सो जेका सिधी लकीर कुंड ठाहे उहा 180 डिग्री जी हूंदी आहे। इन खां बाद में पाण वटि ही कुंड आहे। हिन कुंड में ॾिसंदासीं त हिकिड़ी अमूदी लकीर आहे ऐं ॿी उफ़क़ी लकीर आहे। जॾहिं अहिड़ी कुंड हुजे त उहा 90 डिग्री जे बराबरि हूंदी आहे। इन खां बाद में पाण वटि ही ॿ कुंडूं बचियूं आहिनि ऐं इन ॿिनि कुंडनि में असां ॾिसूं त वॾी कुंड जेकी असांजी आहे उहा मथी कुंड आहे ऐं हेठी कुंड जेकी आहे उहा नंढी आहे। सो इहा मथी कुंड जेकी आहे उहा 60 डिग्री थींदी ऐं ही नंढी कुंड 30 डिग्री थींदी। जेकॾहिं पाण हिन कुंड खे ॾिसूं त ही कुंड मथी कुंड यानी 30 डिग्री खां डबल पाण खे लॻे थी, जंहिंजी शिकिल मां ई पाण खे अंदाज़ो लॻी वञे थो त हू 30 हूंदी त हेठी 60 हूंदी। अहिड़ी तरीक़े सां ही कुंड त पाण खे ख़बर आहे 90 डिग्री हूंदी आहे। अगरि पाण इन 90 डिग्री खे डबल कयूं, ॿ दफ़ा वधायूं त पोइ इहा छा थी वेंदी, लकीर सिधी ठही वेंदी ऐं लकीर सिधी ठही वेंदी त माना हिन अंदाज़े सां ठही वेंदी। सो 90 और 90 180 थी वेंदी। जवाबु ॾिसजे त उहो बि दुरुस्त आहे। सो इन खां पोइ पाण हिकु नए सवाल ॾांहुं हलूं था। सवाल इहो आहे त हेठिन कुंडनि मंझां कहिड़ी कुंड 60 डिग्री जे बराबरि आहे। सो जेकॾहिं पाण हिन कुंड खे ॾिसूं त ही कुंड 90 डिग्री खां वॾी हूंदी, छाकाणि त 90 डिग्री पाण ॾिसी चुका आहियूं। ऐं उन खां बाद में हिन कुंड खे ॾिसूं त ही लकीर ठाहे थी, सो ही 180 डिग्री हूंदी। उन खां बाद में पाण वटि ही ॿ कुंडूं बचंदियूं ऐं हिन में ही कुंड ॾिसूं त 90 डिग्री जो 3 हिसो लॻे थी, यानी इहा 30 हूंदी। ऐं मथी कुंड खे ॾिसूं त उहो 2 हिसा लॻे थी 90 डिग्री जो, इन जो मतिलबु त ही 60 डिग्री हूंदी। सो ॾिसण जी हद ताईं पाण खे इहा ई दुरुस्त कुंड लॻे थी 60 डिग्री जे लाइ, छाकाणि त ही कुंड जेकॾहिं असां ॾिसूं त 90 डिग्री जो 3 हिसो लॻे थी, यानी 1/3 सां जॾहिं 90 खे ज़रब कंदासीं 30 ईंदो। सो ही कुंड उन जे बराबरि लॻे थी। पर जेकॾहिं असां मथी कुंड खे ॾिसूं 60 डिग्री वारी खे, त उहा पाण खे 2 हिसा लॻे थी। सो मां सम्झां थो त पहिरियों जेको असांजो ऑप्शन आहे उहो दुरुस्त आहे। सो ऑप्शन पंहिंजो दुरुस्त आहे।